नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। के झोल का ख़बर ॾींदा आहियूं। झोल में वज़ीर आला सिंध, डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर सिंजोरे जे हुकुमनि ते मुख़्तियार कार सिंजोरे इमदाद हुसैन जा झोल में छापा। माशाखोरनि जी शामत अची वई। मुख़्तियार कार जे अचण जो ॿुधी गैरक़ानूनी तौरु खुलियल दुकानदार दुकान बंदि करे रवाना थी विया। मुख़्तियार कार इमदाद सरप्राइज़ विज़िट ते झोल आयो, जिथे माशाखोरनि जिन में सब्ज़ी फ्रूट किराना जे अघनि में वाध सबबि मुख़्तलिफ़ दुकानदारनि ते 20,000 खां वधीक ॾंड वसूल कयो ऐं हथ आयल एक्सपायर सामान खे बाहि ॾेई साड़े छॾियो। घणनि ई दुकानदारनि खे वार्निंग बि ॾिनी वई। मुख़्तियार कार जी विज़िट जो ॿुधी पुलिस बि मुकमल शटर बंदि कराए छॾिया। इन दौरान मुख़्तियार कार सिंजोरे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे मुसलसल झोल मां लॉकडाउन ते अमल न थियण, रमज़ान में वधी वञण जूं शिकायतूं मिलियूं हुयूं, जिन बुनियादनि ते कार्रवाई कई वई आहे। माण्हुनि खे बि घुर्जे त असां सां ताउन कनि जीअं मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ वधि खां वधि कार्रवाई करे सघिजे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।